हटे मां अगवा ॼाणायल नारी पायल देवी मुसलमान थी नौजवान कामरान सुमरे सां शादी करे नूर फातिमा जे नाले सां ज़ाहिर थी वई आहे। उन सिलसिले में हिन पंहिंजे वर सां गॾु वीडियो बयान जारी करे छॾियो आहे। ॿिए पासे हैदराबाद में पायल देवी जी अगवा ख़िलाफ़ ऐं हिंदू नारियुनि जे तहफ़ुज़ लाइ हज़ारे माण्हू रोडनि ते निकिरी आया। मकली थाणे हद मां 5 ॾींहं अगवा ॼाणायल नारी पायल देवी जे वारसनि इल्ज़ाम आयो त नौजवान कामरान सुमरे ऐं संदसि साथियुनि खेसि अगवा कयो हुयो, पर ख़मीस ॾींहुं नौजवान नारी पायल मुसलमान थी नौजवान कामरान सुमरे सां शादी करे छॾी आहे। संदसि इस्लामी नालो नूर फातिमा रखियो वियो आहे। उन सिलसिले में पंहिंजे जारी थियल वीडियो बयान में नूर फातिमा जो चवणु आहे त हिन कामरान सां शादी रज़ा ख़ुशीअ सां कई आहे ऐं हुन पाण इस्लाम क़बूल कयो आहे ऐं मथसि को बि दबाउ न आहे। हुन चयो त मूंखे कंहिं बि अगवा न कयो आहे। हुन वस वारनि खां पंहिंजे ऐं पंहिंजे वर जे तहफ़ुज़ जो मुतालबो कयो। मुंहिंजो नालो नूर फातिमा आहे ऐं पुराणो नालो पायल देवी वाटवानी धीअ मंगूमल वाटवानी जी आहियां। मुंहिंजी रिहाइश ठठे शहर में आहे। मूं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां इस्लाम क़बूल कयो आहे। मूंखे कंहिं क़िस्म जो दबाउ कोन कयो आहे ऐं मूं पंहिंजो निकाह कामरान अली सुमरे सां कयो आहे पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां। ऐं अपील थी कयां आर्मी चीफ खे, IG सिंध खे ऐं DJ रेंजर्स खे त मूंखे ऐं मुंहिंजे घरवारे खे प्रोटेक्शन खपे। होॾा वाइस ऑफ कोहिस्तान ऐं वाइस ऑफ सिंध सिविल सोसाइटी जे सॾ ते पायल खे अगवा ॼाणे संदसि बाज़ियाबीअ समेत हिंदू नारियुनि जे तहफ़ुज़ लाइ हैदराबाद में गुल सेंटर खां एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें हज़ारे मर्दनि, औरतुनि ऐं नौजवाननि शिरकत कई। मुज़ाहिरो कंदड़नि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। रैली में शरीक मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां मार्च कंदे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। एहतिजाजी धरणे खे पाकिस्तान मुस्लिम लीग नू जे MNA खेलदास कोहिस्तानी, पाकिस्तान रवादारी तारीख़ सिंध जो सदर पुनल सारियो, अक़लियती अॻवान M प्रकाश, जिस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, डॉक्टर कुलदीप, डॉक्टर दिलीप कुमार दौलतानी, डॉक्टर बख्तावर जाम ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पायल देवी खे कामरान सुमरे अगवा कयो आहे, जंहिंसां हिंदू बिरादरी में सख़्तु मायूसी ऐं ग़लतीअ जी लहर पखिड़ियल आहे। हिननि चयो त हिंदू बिरादरी जूं नियाणियूं हाणे स्कूलनि ऐं कॉलेजनि में महफ़ूज़ न रहियूं आहिनि। अॻवाननि चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिंदू बिरादरी नियाणियुनि खे ज़ोरी करे संदनि मज़हब तब्दील कराए शादियूं करायूं पियूं वञनि, जंहिं सबबि हिंदू बिरादरी सिंध में अदम तहफ़ुज़ जो शिकार थी वई आहे। हिंदू बिरादरी जे अॻवाननि चयो त संदनि ख़िलाफ़ कहिड़ियूं बि हालतूं पैदा कयूं वञनि, पर हू पंहिंजी धरती माता खे कंहिं बि सूरत में न छॾींदा। हिननि चयो त जेका नारी पंहिंजे घर मां निकिरी वञे थी, खेसि घटि में घटि 15 ॾींहं दारुलमान में रखियो वञे ऐं उते मिटनि माइटनि सां खेसि मिलण जी इजाज़त ॾिनी वञे। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त पायल देवी खे फौरी तौर ते बाज़ाब कराए वञे। जबरी तौर मज़हब तब्दील करण ख़िलाफ़ कानून साज़ी करे हिंदू बिरादरी खे इंसाफ़ ॾियारियो वञे। जॾहिं त सिंध असेंबली मां जबरी मज़हब तब्दील करण जे पास थियल बिल खे क़ानूनी शिकिल ॾिनी वञे।